ذکر قرآن شریف کی تلاوت گویا کہ قرآن پڑھن کلموں پڑھن ذکر کرن یا روح کی غذا ہے روح کی خوراک انہی کرے اللہ پاک قرآن پاک نبی جائے نبی یہ فرمایا جب تو فاذکرونی اذکرکم واشکرونی ولا تکفرون اللہ فرما تو بانا تمام جو ذکر کرو مکہ یاد کرو اذکرکم مارا بتاہاں کے یاد کرنس تمام جو ذکر کرو مارا عرش کے تاہاں کے یاد کرنس کہ جو انعام کہ نعمتہ جو من انسان کلمے والو مسلمان اتنے فرض دے رہی کرے اللہ جو ذکر کرے کلمے جو ذکر کرے رب عرش تے وری ہنجو بیٹھو ذکر کرے یعنی یہ ذکر مطابق آتا رب فرشتن جے ساموں عرش جے ساموں اعلان تو کرے او ملائکہ دی جماعت جو فلانو مانو فلانی جا کے ماں اللہ جو ذکر کرو بیٹھو آپ کے یاد کرو بیٹھو مانا رب ہن کے بھی یاد کندو آجنے بانو دنیا میں فاچتے رب جو ذکر کندو آج رب رحمان ان بانے کے عرشن تے وہی کرے یاد فرمائی دو ذکر ضرور بیٹھو وہ ذکر شاید ذکر کی معنی ہے یاد رکھن یاد کرن یاد گیری یہ سب ذکر کی معنی ہے جب قرآن تو پڑھے جو بھی رب جو جانتا ذکر کرے رہے واجو تو قرآن اللہ جو ذکر اللہ فرماتا اِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا الذِّكْرَ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ اللہ پاک فرماتا سن قرآن پاک کے ذکر نازل کیوان اے قرآن جو ذکر اے اسائن جا محافظ آئیں مانا جب قرآن پاک کی تلاوت ہو کرے قرآن پاک کے پڑھے تو جڑو اللہ جو ذکر کرے رہے ہوا قرآن پڑھے نماز بھی اللہ کا ذکر لا الہ الا اللہ جو بیٹھو ورد تو پڑھے ذکر کرے بیٹھو لا الہ الا اللہ اللہ جو ذکر اے ہم جو فیدو جو آت جنہیں بانو رب جو ذکر دنیا میں کرو آت اللہ ان بانے جو ذکر وری عرشن میں کرو ضرور جو فیدو ان ذکر رب سے قرآن پاک میں فرمائے تو سوچو نہ موت دے وقت میں جالی تمنا نہ لاوے جگر اللہ سے مولت دے اساں کوئی تے موٹی ونیوں وہ جے اساں نئی سال اندا سے ذکر کریندا سے قرآن شریف کو تلاوت کریندا سے بھلا عمل کریندا سے پر ان وقت میں ذرے برابر کی مہلت کان ملنی جو وہ موت جو ٹائم موت جو وقت مقرر تھی چکوا اللہ فرماتا وَلَن يُؤَخِّرَ اللَّهُ نَفْسًا إِذَا جَاءَ أَجَلُهَا وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ اللہ سے فرماتا خبردار ہکڑو مجھو قانون وہی قانون موت جو وقت میں مقرر کرے چھڑیو بات وری محلت نہ ملندی انہیں کیسا رعایت کام تھی دی جو ہانے اللہ کو جب چلو تو ملتا تو کرے روئیں تو آجزی تو کرے اساں تو کہ 10 سال مل جا بیا ودھائے تھا جو نہ سی ملو جو تک قانون نہ فیصلو کرے چھڑے تو کہیں بھی مانو کے محلت نہ ملندی کہیں بھی مانو کے فرصت نہ دینی میں دی محلت نہ دینی میں دی جو اللہ کے قانون جو فیصلو ہوا وہ توڑے جو الہ جو ملتا تھا تو اصل جو کندو مولا کے محلت دے ماں زندگی اچائی گزاری آنے والی نیکی جا کام کندو سر جمعو تھی کندو سر عمل سٹھا کرے کندو رب جو نہ آنے کائی محلت نہ ہی فَإِذَا نُفِخَ فِي الصُّورِ فَلَا أَنْسَابَ بَيْنَهُمْ يَوْمَئِذٍ وَلَا يَتَسَاءَلُونَ جنہیں اسرافیل علیہ السلام سور کو کی دو مانو قبرن مجھو نکرندا ننھا بڑا بہیا ہویا سب قبرن مجھو
असां नसब जी पुछाना कंदासीं त कहिड़ी क़ौम जो उम्र के बारे में पूछा थी, इल्म के बारे में पूछा थी, माल के बारे में पूछा थी, वो सब नहीं खाती थी। पर रब फरमाया सामने वक्त में नसब कौन ॾिसंदा रहे, कहिड़े ख़ानदान जो माण्हू आहे, उचो आहे, कहिड़े ख़ानदान सां जो ताल्लुक़ आहे, निस्बत कहिड़ी क़ौम सां आहे, असां इहो ॾिसंदासीं। असां वटि ॾिठो वेंदो त अमल खे ॾिठो वेंदो त अमल कहिड़ा अथसि, भले क़ौम जो केरु आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, दुनिया में ॾुखण वारी ज़िंदगी गुज़ारे वियो। अल्लाह तो फरमाए जेकर नेक अमल कर रही कबर जन्नत जो बाग बढ़ी वेंदी ऐं महशर जे मैदान में इन बाने सां सख़्ती न थींदी हिसाब किताब करण महिल। आसानी सां हिसाब किताब इन बाने जो कयो वेंदो। उते हसब नसब जो दारो मदार ऐं उते अमल जो दारो मदार। अल्लाह ताला तव्हां सां शान नेक अमल नसीब फरमाए। नेकी जा कम कयूं, क़ुरान शरीफ जी तिलावत कयूं, खैर खैरात कयूं। शाबान जो महीनो भला महीनो हदीस में देखो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान के महीने में रमजान शरीफ के महीने के लाए तैयारी कंदा। ये ॿिया माण्हू कमकार छॾे करे वांदो थी पए, बस कम भी जो ध्यान भी इन पासे इबादत करनी आहे, ख़त्म पढ़ना है, कुरान की ज़ियारत करनी आहे, अल्लाह अल्लाह करणो आहे, तस्बीहात जो विर्द करणो आहे, नवाफिल पढ़ना है, तहज्जुद पढ़ना है, इशराक़ीन पढ़ना है, अवाबीन पढ़ना है। तो हाणे पाण खे माण्हू फारिग कंदो त इहे नेकी जा कम कंदो। भले करे ज़हन में 15 कम सोचूं बीठो हूंदो त इहे रमज़ान शरीफ़ में कंदो त पोइ काथों इबादत करे सघंदो, काथों अमल चङो करे सघंदो। वरना इन ॾींहनि में माण्हू बाक़ाइदा एहतिमाम करे। एहतिमाम कीअं? बाक़ाइदा जेकॾहिं ही खणी कयो त अञा वधीक भलो। हिकिड़ो पनो अछो रखी करे उन में टाइम लिखो त हिन टाइम खां वठी हिन टाइम ताईं क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदुसि, हिन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं कलमे जो ज़िक्र कंदुसि, हिन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं वरी आराम कंदुसि, हिन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं घर जो कमकार कंदुसि। जॾहिं माण्हू ज़हनी तौर ते तयारु हूंदो तो वो अल्लाह की मदद भी थी, रब की रहमत भी थी, दुनिया जा कम भी आसानी से पे थींदा, अमली कम भी आसानी से होने पड़ेगा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया शाबान शहरी, शाबान मां मोहम्मद जो महीनो आहे, पाण हिन इबादत जे लाइ पाण खे तयारु कंदा, वॾी इबादत कंदा, वॾो ज़िक्र कंदा, नवाफिल में ॾिघी क़िरात कंदा, ॿ टे सिपारा हिकिड़े रकात में। हिकिड़ी रिवायत में ईअं बि आहे त हिकिड़ी रकात में तक़रीबन 60 सिपारा क़ुरान शरीफ़ जी तिलावत फरमाइनि। 60 सिपारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ली नमाज में एॾी वॾी इबादत कनि, एॾी वॾी रियाज़त कनि क़ुरान पाक जी तिलावत नमाज में, जो अम्मा आयशा सिद्दीक़ा जो या रसूल अल्लाह तव्हां एॾी इबादत छो था कयो? तव्हां त आख़िरी नबी आहियो, ख़त्म नबूवत जो ताज अल्लाह ताला तव्हांजे मथे मुबारक ते सजाए रखियो आहे, तव्हां एतिरी इबादत छो था कयो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफला अकूनु अब्दन शकूरा, जॾहिं अल्लाह ताला मूंखे वॾनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे त पोइ मां अल्लाह जो शुक्र बि त ओॾो कयां। जेतिरियूं नेमतूं कयूं अथसि ओतिरो शुक्रगुज़ार माण्हू थी करे मां ज़िंदगी गुज़ारियां। अल्लाह ताला मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वॾा इनाम इकराम अता कया आहिनि त मां मुस्तफ़ा करीम अल्लाह जी बंदगी में ज़्यादा इन करे कंदो आहियां। जीअं शुक्र पूरो थी वियो, इंसान जी ज़िंदगी में कामयाबी जा इहे ॿ पहलू आहिनि। हिकु त नेमतूं खाए थो पियो, घुमे थो पेरनि सां या नेमत आहे, ॾिसे थो अख सां या नेमत आहे, का शइ खणे थो पंहिंजे हथड़नि सां या रब जी नेमत आहे। इहे नेमतूं इस्तेमालु करे पोइ वरी शुक्र बि करे, वरी अल्लाह जो ज़िक्र बि करे, शुक्र भी करे ज़िक्र भी करे। ऐं क़ुरान पाक में भी जाते फरमाई मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम, छा कंदो अल्लाह ताला तव्हांखे अज़ाब करे जेकर तव्हां शुक्र कंदव ऐं ईमानदार थी पवंदव। माना तव्हां जॾहिं ज़िक्र कंदव, शुक्र कंदव त मां रब तव्हांखे अज़ाब न कंदुसि। ज़िक्र करण जे करे, शुक्र करण जे करे माण्हू अल्लाह जे अज़ाब खां बि बची वेंदो। इन जे करे
सुबुह जो वार इहो लहंदो ज़रूर, जेको आयो आहे इहो दुनिया में वेंदो ज़रूर। मौत पराता, मौत हिकु अटल हक़ीक़त आहे, अटल फ़ैसिलो आहे। पर पोइ अहिड़ा अमल कयूं जो उन अमलनि जे सदके तव्हां सां जो ख़ात्मो ईमान ते थींदो। मौत वक़्तु कलमो ज़बान ते जारी हुजे, मौत वक़्तु अलाह जो ज़िक्र ज़बान ते जारी हुजे,